अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु असां सबक 12 पढ़ंदासीं। शुरू कयूं था। सबक 12 असांजो कुटुंब। अमां सुबुह सवेर उथी धणीअ थगोरे जी इबादत कंदी आहे। असां लाइ नेरनि तयारु कंदी आहे। आऊं ऐं अधी सोरठ बि सवेर उथंदा आहियूं। ॾंदण करे हथ मुंहुं धोईंदा आहियूं। नेरनि करे स्कूल वेंदा आहियूं। अमां घर जी सफ़ाई सुथराई ऐं रध पचाव कंदी आहे। बाबा कम ते वेंदो आहे। असीं स्कूल खां मोटी घर ईंदा आहियूं। वॾनि खे सलाम कंदा आहियूं। मानी खाई आराम कंदा आहियूं। आऊं ऐं अधी हिक ॿिए खे सबक यादि कराईंदा आहियूं ऐं गॾिजी रांदि कंदा आहियूं। अमां असांखे पढ़ण लिखण में मदद कंदी आहे। अधी सोरठ ऐं आऊं खेसि घर जे कम में हथ वंडाईंदा आहियूं। असांखे ॾाॾो ॾाॾी बाबा ऐं अमां प्यारु कंदा आहिनि। असीं बि संदनि इज़त कंदा आहियूं। ॾाॾी असांखे राति जो सुठियूं आखाणियूं ॿुधाईंदी आहे। असीं सभु पाण में प्यार ऐं मुहबत सां रहंदा आहियूं।